नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त सॼे सिंध जीअं यूसी हादीशाह ऐं भरपासे वारे इलाइक़नि में गुज़िरियल 7 ॾींहंनि खां पियल लाॻीतो बरसात तबाही मचाए छॾी है। करोड़े रुपयनि जा फसल तबाह, केतिरनि ई ग़रीब ख़ानदाननि जा घर किरी पट पइजी विया आहिनि। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल ॻोठ मोहम्मद हयात अंजण जा रवासी बरसात मुतासिरनि जो ॻोठ खे बुनियादी सहूलियतूं न हुअण ऐं बरसात में वाहिर न थियण खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो आहे। अदा ये कंहिंजो ॻोठ आहे? मोहम्मद हयात उजण बाबा। हे केतिरनि सालनि खां वठी ॻोठे ते आहे? पुराणो क़दीमी ॻोठ आहे, वॾो तमामु। हिन खे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं? का बि सहूलियत न आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न रस्तो आहे, न नालियूं आहे। का बि सहूलियत न आहे। असां कज़ियो थी पिया पथर में वेठा आहियूं, का सहूलियत न आहे त असां वञी मुक़ाम ताईं दफ़न खपन करे सघूं। अच्छा, रोड रस्ते तां पाणी बीठो आहे? तमामु गंदा रस्ता रोड लॻा पिया था। सर्वे कयो, ॾिसो असांजे को बि अमीर कोई बि शख़्सियत न आई आहे। नाजाइज़ वॾियूं असां का बि सहूलियत अमीरनि मां असांखे न मिली आहे। एमपी केरु आहे तव्हांजो? मोहम्मद राशिद शाह सैयद बादशाह बा। राशिद साहब जी। उहो कॾहिं हिते लड़ी आयो अथव? न बा, असां त कॾहिं न। इलेक्शन जे मौक़े में ईंदा आहिनि वेझर, कॾहिं बि साईं सां न आहियो। ऐं एमएनए केरु आहे? एमएन जावेद अल शाह आहे। उहो कॾहिं आयो आहे? न बाबा, न अहिड़े कंहिं बि ॾुख सुख में असांखे का बि पुछा पचर न थी। यूनियन काउंसिल कहिड़ी आहे? यूनियन कौंसल आदिल शाह बा। आदिल शाह जो जेको चेयरमैन हुयो या वाइस चेयरमैन, उहे कॾहिं तव्हां लड़ी न आया? बाबा, न कॾहिं बि न आया आहिनि। कंहिं बि ॾुख सुख में, कंहिं बि तकलीफ़ में असांखे पर घुर न पुछा थी आहे, न घुराई थी आहे। हाणे तव्हां कंहिंखां मुतालबो कंदव? असां मुतालबो था कयूं पंहिंजे एमपीअ खे त असांखे सभु सहूलियतां मिलनि। रोड मिले, रस्तो मिले, बिजली मिले, गैस मिले। का बि सहूलियत ॻोठ में न आहे। क़दीमी पुराणो ॻोठ आहे। 100-150 घर आहे जंहिं ॻोठ में। इलेक्शन वोटनि जे टाइम ते ज़ाहिर। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।